अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी आहे। खबर शामिल कंदासीं पिरालो खां। जी नाज़रीन, गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां पिरालो में लॉकडाउन नाले मात्र आहे। दुकानदार दुकाननि जा शटर अधु खोले कारोबार जारी रखियो पिया अचनि, जॾहिं त एतिराम रमज़ान ऑर्डिनेंस ख़िलाफ़ वर्ज़ी जारी आहे। बग़ैर कंहिं SOP जे सुबुह खां राति देर ताईं होटल वग़ैरह हली रहिया आहिनि। जुमे ऐं आचर जे ॾींहुं जेतोणीकि लॉकडाउन में सख़्ती कई वञे थी, उते ई मनपसंद दुकाननि ऐं होटलनि खे छूट हासिल आहे। रमज़ान जे महीने खे जॾहिं अची 19 ॾींहं थिया, पर आम ॾियारनि वांगुरु शहर में होटल सुबुह खां राति देर ताईं सरेआम खुलियल रहनि था। कोरोना वायरस सबबि सिहत अमलो पंहिंजूं निंडूं फिटाए रहियो आहे। उते कानून लागू कंदड़ इदारनि पारां ॾिनल छूट सबबि माण्हू कोरोना वायरस जो शिकार थी सघनि था। ईअं लॻे थो त सिहत खाते जी समूरी महिनत ते पाणी फिरी रहियो आहे। सरकार तरफ़ां जोड़ियल SOPs जी मुकमिल लताड़ जारी आहे। इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। रिपोर्ट मुश्ताक अहमद सोलंकी, पाकिस्तान न्यूज़ TV, पिरालो।